नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जाती खां ख़बर ॾींदा हलूं त जाती में साईं GM सैयद जी 5वीं वरसी मुनासिबत सां तक़रीब कोठाई वई। जाती जे तरक़ी पसंद शागिर्दनि ऐं सिविल सोसाइटी पारां अज़ीम मुफ़कर अदीब दानिश्वर ॾाहे सियासतदान साईं GM सैयद जी 5वीं वरसी वॾे अक़ीदे एहतराम सां मल्हाई वई। साईं GM सैयद जी तस्वीर आॾो मेणबतियूं ॿारे ऐं गुल निछावर करे भरपूर भेटिया पेश कई वई। जॾहिं त तक़रीब में सोशल डिस्टेंस जो पिणु ख़्यालु रखियो वियो। इन मौक़े ते अॻवान खान कुरैशी, अब्दुल रऊफ़ सिंधी, अली अकबर हिंगोरो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो आहे त साईं GM सैयद हिकु इदारो आहे जंहिं केतिरा ई सियासतदान ऐं अदीब पैदा कया आहिनि। हिन सिंध जी सियासत खे नयो रंग ॾिनो, जदीद क़ौम परस्ती जो फ़िक्र ॾिनो, सिंधु जी सान्या सां सॼी सिंध ऐं दुनिया खे थरसार कयो। हिन जदीद सिंधी ऐं सिंधी क़ौम जे तश्कील जो फ़िक्र पेश करियो। इन खां अलावा सिंधी यूनिवर्सिटी ऐं सिंधी अदबी बोर्ड समेत केतिरा ई इदारा जोड़िया। साईं GM सैयद सिंधी माण्हुनि जे दिलनि में हमेशह ज़िंदा रहंदो। साईं GM सैयद जी 5वीं वरसी जे मौक़े ते क़ौमी तरानो पढ़े साईं खे सलामी पिणु ॾिनी वई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।